ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे ख़बर शामिल कयूं था। ॾेहरगी मां जिते ॻाटी तोड़ महांगाई ऐं बदअमनी ख़िलाफ़ एसटीपी पारां रैली कढी वई। रैली में सभई माण्हुनि जी एसटीपी सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो जी अॻवानी में ॾेहरगी प्रेस क्लब ॾेहरगी अॻियां निटण उस में धरणो हणी वेही रहिया। इन मौक़े ते एसटीपी सीनियर वाइस चेयरमैन जाम अब्दुल फताह समेजो ख़िताब कंदे चयो त पूरे मुल्क में महांगाई में ॾींहों ॾींहुं वाध थी रही आहे। खाधे पीते जी शयुनि समेत बिजली गैस जा बिल ॻरा अची रहिया आहिनि, जॾहिं त तेल जी क़ीमतूं आसमान ते पहुची वयूं आहिनि। आम माण्हू हिकु वेलो मानी बि नथो खाई सघे ऐं ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। निगरान हुकूमत फौरी महांगाई ख़त्म करण जो हल कढी ग़रीब अवाम बुखूं काढ़ण ते मजबूर आहिनि, जॾहिं त हुकुमराननि जे कन ते जूं बि नथी चुरे। एसटीपी सीनियर वाइस चेयरमैन अब्दुल जाम फताह समेजो पंहिंजे ख़िताब में वधीक चयो त महांगाई सां गॾोगॾु ॿियो अहम मसइलो बदअमनी जो आहे। रोज़ माण्हू अगवा थी रहिया आहिनि ऐं बुंग भरे आज़ाद थियनि था। हुन चयो त असीं निगरान हुकूमत खां मुतालबो था कयूं त फौरन बदअमनी जी रोकथाम कई वञे। असां हिन बदअमनी में पंहिंजो किरदारु अदा कंदासीं। असीं हितां जे मक़ामी बोहतारनि ॾांहुं मेड़ मिंथ काफ़िलो वठी वेंदासीं त पंहिंजो किरदारु अदा कनि, जीअं हितां बदअमनी ख़त्म थी सघे। रैली खे सीनियर वकील सलीम अख्तर मलक, वकील ग़ुलाम रसूल महर, ज़ाहिद मिराणी, नवाज़ जलबाणी, ग़ुलाम सरवर समेजो, आफ़ताब शर, ग़ुलाम मुस्तफ़ा नाइज, ख़ालिद लाखो, ज़ाहिद भुट्टो, या माशूक समेजो, गुलज़ार शर, या मुजीब समेजो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो।